अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम तुझे याद जी वरिया वीर में नौजवान कलमकार अमर राय सिंह राजपूत जी लिखणी ए कोट डेजी जा किला तू गवाह रह जा। तू गवाह रह जा उन ॻाल्हि जो त हिकिड़े अमन जे अछनि कबूतरनि जहिड़े अची उजड़े ॿार खे किन मन जे मेरनि ऐं कलब जे कारण पंहिंजे हौस जो निशानो बणाए कपिड़नि खां आजो करे कणिक जे फसल में मारे उछलाए छॾियो। उहो ॿारु जेको हवाउनि खां बि हल्को हुयो, जेको कंहिंजे पलकनि ते बि बहार न करे, अहिड़े ॿार खे गार ऐं मार भला केरु ॾींदो। पर सिज जहिड़ो सच इहो आहे त गार ऐं मार त परे जी ॻाल्हि, पर उनखे उघाड़ो करे बिने बेरहमीअ सां मारियो वियो आहे, जंहिंजी दाह ऐं कूक बि कंहिं कोन ॿुधी। कोट ॾेजी जे किले जूं पुराणियूं दीवारूं फतकंदियूं रहियूं, पर कंहिं इंसान जे कन ते जूं बि न सुरी। मुंहिंजो पालियल कबूतर मूंखे ॻोल्हींदे फिज़ाउनि में फतकंदो रहियो, पर आऊं उनखे हथ न आयसि, छो त ज़ालिमनि जे उकाबी हथनि में क़ाबू हुअसि। मूं पाण बचाइण लाइ पंहिंजा पितकिड़ा हथ पेर जाम हया, पर वैश्यनि वटां पाण छॾाए न सघियसि, छो त उहे उमिरि में मूंखां वॾा ऐं ताक़त में सघा हुआ। ऐं अबम ॿारड़ो सफ़ा ॾिबरियल ॾील सां मुंहिंजो त हॾियूं अक जे काठीअ वांगुरु टड़काहट कंदे उन जे चंबनि में टुटी वयूं, ऐं मुंहिंजे मासूम जिस्म खे ईअं ई नूचियो जीअं ॻिझूं कंहिं मुअल जिस्म खे खाईंदियूं आहिनि। केॾो न वॾो अलमियो आहे जो 21वीं सदीअ जो इंसान त ॻिझनि खां बि किरियल निकितो, जेको जीअरनि जे जिस्म खे नूचे थो। आगाटे ज़माने जो माण्हू त ॿारनि खे कपिड़ा पाराईंदा हुआ, पर हिन जदीद दुनिया जे अशरफुल मख़लूक़ातनि त मूंखे उघाड़ो करे छॾियो। माण्हू त ॿारनि जा नौ लाहींदे बि लहराईंदा आहिनि, पर उन्हनि खे त मुंहिंजो कंधु लाहींदे बि को क़यास न आयो। मुंहिंजो रत में ॿुॾल विजूद ॾिसी मुंहिंजा रांदीका बि रोई पिया हुआ, पर मुंहिंजा कातुल टहक ॾींदा रहिया, जिन खे अञा ताईं पुलिस गिरफ़्तार बि नाहे करे सघी। ऐं कोट ॾेजी जा किला तूं गवाह रहिजां ताऊं अभम ॿार हुअसि, ॿार जिन खे न दुनिया जी ख़बर न दीन जी, ॿार जिन जी दीन ई दुनिया पंहिंजी आहे। मुंहिंजी बि हिकिड़ी पंहिंजी दुनिया हुई, जंहिंमें राजनीकनि सां रिहाणियूं हूंदियूं हुयूं, जंहिंमें पोपटनि जो परवाज़ ऐं पखियुनि सां प्यारु हूंदो हो, जंहिंमें हर माण्हू जे लाइ प्यारु हो, छो त ॿारनि वटि नफ़रत हूंदी ई नाहे। मूंखे त कागज़ जी ॿेड़ीअ में बारिशनि जा बुलबुला वणंदा हुआ। आऊं त चंड में झंडि जोटे वेठल नानीअ खे निहारे ॾाढो ख़ुशि थींदो हुअसि। मूंखे त पाणीअ ते तरंदड़ विदेशी पखियुनि सां प्यारु हो, ऐं लॻड़ उॾाए हवाई जहाज़नि जो मज़ो वठंदो हुअसि। मूं कंहिंजो छा बिगाड़ियो थिए जो वैश्यनि मुंहिंजी नंढड़ी दुनिया ई उजाड़े छॾी। उन उजड़ी वियल दुनिया जो धणी उहो बदनसीब ॿारु आऊं ई हुयसि, आऊं जेको इंतिहाई मिसकीन हुअसि। मिसकीन जेके साह मस खणनि था, उन्हनि में मां किथां आयो। मुंहिंजे त पेरनि में चपल बि नाहे। रत जी होलीअ में ॿुॾल मुंहिंजूं चतियूं चतियूं चोलीअ जी ॿोली बि उहो ई ॿुधाईंदी त मूं वटि सवाइ मुर्क जे ॿियो कुझु बि न हो। ऐं कुझु बि न हूंदे बि पंहिंजे अमा ऐं अबे जो सभु कुझु हुअसि। मुंहिंजी मुर्क मुंहिंजे माइटनि लाइ वॾी मीरास हुई। अॼु रुॻो आऊं न आहियां मोह, पर मुंहिंजा माइट बि मरी विया आहिनि। उहे माइट जेके मज़दूर ऐं हारी आहिनि, जिन वटि धन दौलत फ़क़्तु उन्हनि जो औलाद आहे, अॼु उन औलाद खां बि महरूम थी विया आहिनि। मुंहिंजी माउ राति जो मूंखे लोरियूं ॾेई सुम्हारींदी हुई। अॼु उहा मुंहिंजी ख़ाली खट ॾिसी उफ़ट मरी वेंदी। मरी त मुंहिंजो बाबल बि वेंदो, जेको रोज़ु मूंखे सांझ जे सितारनि में सत सातीरा ऐं कतियूं ॻोल्हे ॾींदो हो। हाणे उहो नंगी निंभ ॾांहुं निहारे बि न सघंदो। निहारींदो त उनजी पुरनम अखियुनि अॻियां मुंहिंजो मासूम चहिरो तरी ईंदो। उहो चहिरो जंहिंखे ॾिसी हुनखे दुनिया जो हर ॾुख ऐं 7 ॾींहंनि जी बुख विसरी वेंदी हुई। मुंहिंजी अमा ऐं अबे खे मुंहिंजी सार तॾहिं बि सेकींदी जॾहिं अलल सुबुह जो उथंदे उहे चाह में पहिरियों पापो ॿोड़ींदा ऐं आऊं न हूंदुसि। मुंहिंजे अदम मौजूदगी उन्हनि जा वण वॼाए छॾींदी, छो त उन्हनि कॾहिं बि मूंखां सवाइ चांहि बि न पीती हुई। मानी त हुई उन्हनि लाइ हाणे ज़हर थी वई आहे। केॾो वॾो कहर थियण बावजूद सिंध जो शऊर माठ में आहे। मुंहिंजे लाइ केर बि आवाज़ नथो उथारे।
मुंहिंजूं हड़ई आऊं दाऊं इलेक्शन जे शोर में बुॾी वयूं। ऐं कोट ॾेजी जा किला तूं गवाह रहिजां, तूं मूंखे जानवर न पर इंसाननि चीरियो फाड़ियो आहे। मुंहिंजो मासूमियत ॾिसी छिता कुताब टारो करे वेंदा हुआ, पर इंसाननि टारो न कयो। अॼुकल्ह जो इंसान त छितनि कुतनि खां बि इख़लाक़ी तौरु किरियल आहे। ऐं कोट ॾेजी जा किला तूं गवाह रहिजां, मुंहिंजी ॿुढड़ी माउ जे उन्हनि हीणनि झीणनि सॾनि जो जेके हुन मूं लाइ कया हुआ, पर मूं ताईं पहुची न सघिया, जिन खे ॿुधी न सघियसि, पर रब ताईं ज़रूरु पहुता हूंदा, जिन खे ख़ुदा ज़रूरु ॿुधो हूंदो। उहो ख़ुदा जेको माकोड़ीअ जे पेरनि में वॼंदड़ छेर जो छिमको बि ॿुधी सघे थो, उन मुंहिंजी माउ जे हीणनि सॾनि जो मासूम सुॾको ज़रूरु ॿुधो हूंदो। ऐं कोट ॾेजीअ जा किला तूं गवाह रहिजां त मुंहिंजे बाबुल जूं आलियूं अखियूं सॼो ॾींहुं मूंखे ॻोठ जे घिटनि में चरनि वांगुरु ॻोल्हींदियूं रहियूं, पर मूं ताईं पहुची न सघियूं, छो त कणिक में कुठो पियो हुअसि। मुंहिंजो नंढिणको लाशो पंहिंजनि खे सारे सुॾकी रहियो हो। ऐं कोट ॾेजी जा किला तूं गवाह रहिजां, मूं त कंहिंजे पाणी बि कोन विञायो हो, मूं कंहिंजे दरियाहनि दंगनि ते धाड़ा कोन हया हुआ, मूं कंहिंजी ॿनीअ वनीअ ते कब्ज़ो कोन कयो हो, मूं कंहिंजे कुंडियुनि जी हेड़ कोन हई हुई, मूं कंहिंजे पकल खेतनि ऐं खरनि मां खाट कोन हया हुआ, मूं त कॾहिं कंहिंजी ॿनीअ मां गाह जी भरी बि कोन चोराई, पोइ बि मूंसां हेॾो वॾो वेदन छो? हेॾो अंधो नाक ॾिसंदे बि अंधी दुनिया जी अखि नथी खुले। केॾी न कंठोर दिलि दुनिया आहे, न धरती जी दिलि फाटे थी, न आसमान लुॾे थो, बसि हिकिड़े ग़रीब बेॾो ॿार जो उघाड़ो लाशो उस में एहतजाज रिकॉर्ड कराईंदे पालणहार वटि पंहिंजो फ़रियाद दाख़िल कराए थो, ऐं उन मां इंसाफ़ जी उमेद रखे थो त इहो ज़रूरु इंसाफ़ कंदो। हीअ कहाणी सिंध जो उन मासूम ॿार अली रज़ा हाजाणू जी करबनाक कथा आहे, जंहिंखे कोट ॾेजी में के सफ़ाक दरंदा पंहिंजे हाउस जो निशानो बणाए कपिड़नि खां आजो करे मारे कणिक में उछलाए विया हुआ, जंहिंजा कातुल अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। केॾी न वहशत आहे जो अमन जी नगरी में वॾनि सां वेदनि, नियाणियुनि सां नाहक थींदे नित रोज़ जो मामूल बणियल आहे, पर हाणे अभम ॿारड़ा बि मासूम महफ़ूज़ नाहिनि। इंतिज़ामिया पंहिंजनि मन पसंदि उमेदवारनि खे खटण लाइ फारम 47 रदो बदल करण में मशगूल आहे। उनखां मथे बि कहिड़ी बदनसीबी हूंदी? छा ही रूपा माड़ी वारी उहा सिंध आहे जिते माण्हू पंहिंजा वचन पारींदे साम लाइ सर ॾींदा हुआ? छा ही माही बख़्तावर बिलावल जी सिंध आहे जेका हक़ ऐं सच ख़ातिर संदरा ॿधी विढ़ी हुई, अॼु हेॾी अंधो नाक ते ख़ामोश आहे? मोहन जे दड़े वारी संबारा जी सिंध अहिड़ी पक सां कोन हूंदी, नई भिटाई सचल जी अहिड़ी सिंध थी सघे थी, पोइ कहिड़े क़िस्म जी सिंध आहे? सिंध जी हालत कंहिं कई आहे? सूफ़ी अज़म तौरु अमन जी नगरी वारो ओञाण रखंदड़ सिंध खे आलमी लेवल ते बदनाम केरु पियो करे? पूरे आलम लाइ दुआगो सिंध अॼु पाण बदहाल छो आहे? ही चंद पर अहम सुवाल आहिनि जेके वक़्त जे वाग धणियुनि अॻियां रखणु ज़रूरी सम्झां थो। वस वारनि खे अपील करियां थो त सिंध जी सक़ाफ़त तहज़ीब तशख़ीस खे तार कंदड़ हिन वहशियुनि खे कतई बख़्श न कयो वञे। जेतिरो थी सघे उन्हनि खे जल्द खां जल्द ऐं कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे, ऐं जोॻो कानून जोड़ियो वञे त जीअं वरी कंहिं बि मासूम ॿार सां एॾो वॾो निसुर नाहक न थिए, कंहिं बि जीजल जी झोली मासूम ॿोलीअ खां ख़ाली न रहे, कंहिं बि भेण जी निड़ीअ में भाउ लाइ फुटल लाॾा थुअर कंढा न बणिजनि, कंहिं बि भाउ जो साह वहशियुनि जे चंबनि में कुठल ढोर ऐं ॾिनल मोर वांगुरु न फतके, को बि पीउ पंहिंजे मासूम बचे जो कपिड़नि खां आजो लाश ॾिसी पाण लाश न बणिजे। सिंध जे कंहिं बि घर जो अङण मासूम ॿारनि जे टहिकनि खां महरूम न थिए।